ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 69 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त देवराज इंद्र जूं ॿई पटराणियूं पाण में विरी रहियूं हुयूं। इहो हाल ॾिसी नारद मुनि अचंभे में पइजी वियो त हिते ही ॿ पाण में नथियूं ठहनि त श्री श्याम सुंदर जूं 16,108 पटराणियूं कीअं पाण में सुख ऐं प्रेम सां रहनि थियूं। इहा ॻाल्हि वीचारे श्याम सुंदर जे घर आया ऐं नारद मुनि सभिनि खां पहिरीं माता रुक्मणीअ जे कक्ष में विया, जिते श्याम सुंदर खेनि ॾिसी वॾो ई आदर भाव करे वेनती कई। तंहिं बाद नारद मुनि श्री श्याम सुंदर जी वॾाई करण लॻा। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 69 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी चवनि था, हे राजा परीक्षित, नारद मुनि भगवान जी स्तुति ऐं वॾाई करे ॿी पटराणी सत्यभामा जे घर वियो त छा ॾिसे जो उद्धव उते श्री कृष्ण सां चौपर रांदि करे रहियो आहे। भगवान नारद मुनीअ खे ॾिसी उथी आदर सत्कार कयो। उते बि नारद मुनि श्याम सुंदर खे आशीर्वाद ॾेई जामवंती टी पटराणीअ जे घर वियो। उते नारद मुनि श्री कृष्ण भगवान खे तेल ऐं फुलेर लॻाईंदो ॾिसी बिना गॾिजण मोटी आयो, छो त शास्त्र में तेल लॻाइण वक़्तु दंडवत करण ऐं आशीर्वाद ॾियण जी मना आहे। वरी नारद मुनि कालिंदी चौथी पटराणीअ जे महल में वियो। उते श्याम सुंदर खे पलंग ते सुम्हंदो ॾिठईं। जॾहिं कालिंदी नारद मुनीअ खे ॾिसी श्री कृष्ण जा चरण मेटे जाॻायो, तॾहिं त्रिभुवनपति दंडवत करे चयो त हे मुनिनाथ, तीर्थ रूपी साधन जे चरणनि जे अचण सां संसारी जीवन जो घर पवित्र थिए थो। तव्हां दया करे पंहिंजे दर्शन सां मूंखे कृतार्थ कयो आहे। नारद मुनि श्री कृष्ण भगवान खे आशीर्वाद ॾेई मित्रबिंदा जे घर वियो त छा ॾिसे श्री कृष्ण ब्राह्मणनि खे भोजन वेठो खाराए। नारद मुनीअ खे ॾिसी हथ जोड़े चवणु लॻो त हे दजराज, तव्हां ॾाढी दया कई आहे जो हिन वक़्तु आया आहियो। तव्हां बि भोजन खाई पंहिंजी झूठ मूंखे ॾियो त मां उहा खाई पवित्र थियां। नारद मुनि चयो त तव्हां ब्राह्मणनि खे खारायो त मां मोटी अची प्रसाद वठंदसि। ईअं चई नारद मुनि सीता 6 पटराणीअ जे महल में वियो त उते बि छा ॾिसे जो बिंद्राबन बिहारी भक्त हितकारी आनंद सां विहार करे थो। उते बि श्री श्याम सुंदर खे ॾिसी पोएं पहिरें भद्रा राणीअ जे महल ॾांहुं वियो त द्वारिका नाथ खे भोजन खाईंदो ॾिठाईं। उतां लक्ष्मणा 8 पटराणीअ जे घर वियो त उते वेंकटनाथ खे स्नान कंदो ॾिठो। प्यारा भक्तों,
अहिड़ी तरह नारद मुनि केतिरनि महिलातनि में श्री कृष्ण जी परीक्षा वठण लाइ वियो त उनखे किथे पूजा ध्यानु कंदो, किथे यज्ञ ऐं हवन कंदो, किथे स्त्रियुनि सां फल विसाहे रांदि कंदो, कंहिं हंधि तलाउ में साणनि सनानु कंदो, घोड़े ऐं रथ ते चढ़ंदो, कंहिं महल में कथा ऐं पुराण ॿुधंदो, त किथे गऊ ब्राह्मणनि खे दान ॾींदो, कंहिं हंधि हाथियुनि जी लड़ाई ॾिसंदो ऐं किथे रुपया वग़ैरह ॻणाईंदो, कंहिं महिलात में औलाद जे विहांउ जी ॻाल्हि कंदो ॾिठो वियो। किथे बलराम वटि वेही अधर्मियुनि जे मारण जी सलाह कंदो, कंहिं हंधि तलाउ वग़ैरह जे खोटाइण लाइ रुपया ॾींदो, कंहिं हंधि वासुदेव ऐं देवकीअ वटि खाइण वास्ते आज्ञा वठंदो, त कंहिं महलनि में पटनि जा किर्त ॿधंदो, त किथे शिकार खेलण वास्ते वेंदो ॾिठो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, नारद मुनि भगवान श्री श्याम सुंदर जी इहा महिमा ॾिसी मन में ॾाढो लॼी थी चयो त त्रिभुवनपति मुंहिंजा चरण धोई चरण अमृत वरितो। मूं पंहिंजे अज्ञान सां उन जी परीक्षा वठण जी इच्छा कई, तंहिं करे मूं खां ॾाढो वॾो पाप थियो। जॾहिं इहो वीचार करे नारद मुनि डप खां कंबण लॻो, तॾहिं श्री कृष्ण अंतर्यामी खिली चवण लॻो त हे मुनिनाथ, अॼु तव्हांजो कहिड़ो हाल आहे। नारद मुनि इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण जे चरणनि ते सर रखी हथ जोड़े वेनती कई, हे दीनानाथ, मां पंहिंजे अज्ञान सां तव्हांजी परीक्षा वठी थे, पर लॼी थी उन जो फल पातमि। हाणे मूं अधीन ते दयाल थी कृपया मुंहिंजो अपराध क्षम्या करियो। इहा वेनती ॿुधी वेंकटनाथ चयो त हे मुनिनाथ, तूं को बि सिंसो पंहिंजे मन में न आणे मुंहिंजी माया खे बलवान सम्झ। जॾहिं उहा माया सभु जगत खे मोहे ख़ुदि मूंखे बि नथी छॾे, त ॿिए खे कहिड़ी ताक़त आहे जो संसार में पैदा थी उन जे वस न थिए। मुंहिंजे भेद ऐं कमनि खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। का बि जाइ मूं खां ख़ाली न आहे। सभिनी जीवन जे पैदा ऐं पालन करण वारो, चई वर्णनि ऐं आश्रमनि जे धर्म रखण वारो मां आहियां। सुरगुण अवतार रुगो उन लाइ वठंदो आहियां त जीअं संसारी जीव मूंखे चङो कर्म कंदो ॾिसी अहिड़ी तरह पाण बि चङा कर्म कनि, ऐं आईंदा तूं मुंहिंजे भेद ऐं कमनि जी परीक्षा न वठ, पर हरि भक्ति कंदो रहो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 69 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय श्री कृष्णा। राधे राधे।